मैडम जो है उनजे हस्बैंड जी छा पोजीशन आहे? अल्हम्दुलिल्लाह दे आर आउट ऑफ डेंजर। इन्हनि ॾाढी बहादुरी जो मुज़ाहिरो कयो आहे। ऑलरेडी असांजा ई जेका ॿ ऑफिसर्स आहिनि इन्हनि खे असां शाइनिंग ऑफिसर्स चऊं था पिया। हे असांजा ब्राइट ऑफिसर्स आहिनि, हे उभरंदा सितारा आहिनि। हम इन्हनि कॾहिं बि हिकु त मैडम हिकु लेडी ऑफिसर थी करे हार्ड एरिया में सर्व करे थी पई, जंहिंखे असां सभु जस ॾियूं था पिया। ऐं पुलिस जी लीडरशिप भी अप्रिशिएट उनके करे थी पई, गवर्नमेंट भी उनके अप्रिशिएट करे थी पई, अवाम भी उनके अप्रिशिएट कंदी आहे। जेका कच्चे जा गैंग्स आहिनि उहे असांजे डिस्ट्रिक्ट जा गैंग्स न आहिनि, उहे आउट ऑफ डिस्ट्रिक्ट जा गैंग्स जेका आहिनि उन्हनि जी सहूलियतकारी करनि था। बेगैरत हिते उन्हनि खे वठी अचनि था पिया, ॾोह था कराइनि पिया, पंहिंजे ई माण्हुनि खे हिते जेको आहे लुटाइनि था पिया, उन्हनि खे भते जूं पर्चियूं ॾियाराइनि था पिया। त ऑब्वियसली उन्हनि जे ख़िलाफ़ एक्शन खणणो असांखे। तव्हांखे हिन शइ जो रिज़ल्ट न मिले तव्हां पोइ ॾिसजो हिन शइ में। तव्हां हाणे इहो क्वेश्चन पंहिंजे पाण खे मां तव्हां लाइ छॾियां थो पियो, त तव्हां जेको आहे इन शइ खे तव्हां पाण असेस कयो। जेके अमाज गायूं हुयूं, जेका असांजे इलाइक़े में नोगो एरिया डेवलप थियल आहे, तव्हांजे साम्हूं आहे यार। मां तव्हां मीडिया जे साम्हूं जे अॻियां का शइ ॻुझी न आहे। असां हर उन जॻह ते वियाऊं जिथे मतिलबु पुलिस जा पूरी जी पूरा ज़िलो लहण खां कतराईंदो हुयो। असां उते लथा बि आहियूं, असांखे कामयाबियूं बि मिलियूं आहिनि ऐं असां पंहिंजी थाक बि जमाई आहे। हिन में इंशाल्लाह तव्हांखे इम्पैक्ट मिलंदो। थैंक यू सर।